अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असां चैनल ते खुशामदीद। अॼु जी हिन वीडियो में असां डिस्कस कंदासीं असिस्टेंट इलेक्शन कमिश्नर जी जॉब्स जे बारे में। ये जॉब अपॉर्चुनिटीज़ आयूं आहिनि इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान में, ऐं इन में डिफरेंट कोटा रखियल आहे हर सूबे जी, हर प्रोविंस जी। त तव्हां ही साम्हूं एडवर्टाइज़मेंट ॾिसी रहिया आहियो, जंहिंमें असिस्टेंट इलेक्शन कमिश्नर BPS 17 जी जॉब आहे, जंहिंजे लाइ क्वालिफिकेशन डिफरेंट MA BA BCom LLB BA BSc वारा अप्लाई करे सघनि था। जंहिंजी 16 ईयर ऑफ एजुकेशन आहे उहे विदाउट एक्सपीरियंस, ऐं जंहिंजी 14 ईयर ऑफ एजुकेशन आहे त उहे विद 2 ईयर गवर्नमेंट ऑर्गेनाइजेशन एक्सपीरियंस जे अप्लाई करे सघनि था। एज लिमिट 30 रखी वई आहे। ही डिफरेंट कोटा तव्हां ॾिसी रहिया आहियो। इन में अप्लाई करण जे लाइ तव्हां ही जेको जॉब पोर्टल आहे jobs.ecp.gov.pk इन ते वञी पहिरियों ऑनलाइन अप्लाई कंदा, उहो फॉर्म फिल करे उनजी प्रिंट ऐं हार्ड कॉपी सां गॾु ही जेको डिप्टी डायरेक्टर स्टेट 2 PO बॉक्स नंबर 1418 आहे इन ते तव्हां मोकिलींदा। त हाणे हलूं था असां ॾिसूं था हिन में अप्लाई कीअं कबो। ही असां हितां लिंक कॉपी कयूं था, ऐं जीअं ई असां लिंक ब्राउज़र ते सर्च कईसीं त असां वटि अची वियो। ही ॾिसो पोस्ट एडवर्टाइज़ बाय इलेक्शन कमीशन सेक्रेटरीट इस्लामाबाद, हिते जॉब्स अवेलेबल आहिनि। जीअं क्लिक कंदासीं तीअं असां अची वेंदासीं पोर्टल ते, ऐं हिते असिस्टेंट इलेक्शन कमिश्नर जूं जॉब्स आहिनि। लास्ट डेट हिन जी 28/7/2025 आहे, ऐं हिन में अप्लाई करण जे लाइ असां हिते अप्लाई नाउ ते क्लिक कंदासीं। त ॾिसो हिन में नोट लिखियल आहे त जेके ऑनलाइन अप्लाई कनि था उहे हार्ड फॉर्म में जेको आहे सबमिट कराईंदा, ऐं हार्ड फॉर्म जे लाइ ही तव्हां फॉर्म डाउनलोड कंदा। ही फॉर्म डाउनलोड ही बि तव्हांखे फिल करणो आहे, ऐं तव्हांखे ऑनलाइन रिक्रूटमेंट सिस्टम जे थ्रू बि फिल करणो आहे। ही हार्ड कॉपी तव्हांखे प्रिंट करणी आहे, इहो बि तव्हांखे पंहिंजे डॉक्यूमेंट सां गॾु सबमिट करणो आहे। ऐं हिते असां रजिस्टर नाउ ते क्लिक कंदासीं। जीअं ई तव्हां ही रजिस्टर ते क्लिक कंदा त ॾिसो पूरी डिटेल ही तव्हांखे फिल करणी आहे, ऐं तव्हांखे जेको आहे अप्लाई करणो आहे। त उमेद था कयूं त तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी त कीअं अप्लाई करणो आहे। मज़ीद इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो ते पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।